उम्मीद करे आयो अज मां मोहम्मद जो मेहमान आहे को जवान हिन मुझे मेहमान के सवारी दे एक साहबी उथी बीठो साईं मां वटि उठ आहे मां अल्लाह जे नाले ते अहां जे मेहमान के दींदो आहियां। फरमायूं काहे आ उठ काहे आयो? फरमो हे तुझो पहिरियों मुतालबो पूरो थी वियो, ॿियो मुतालबो कर। चे सही लट्टा पुराणा आहिनि, मांखे लट्टा बि नवां ॾियो। छा वाह ॻाल्हाईंदा हलो कुझु तव्हां ॿिया। लट्टा पुराणा आहिनि, मांखे लट्टा बि नवां ॾियो। वरी नबी साईं ऐलान फरमायो, वरी हिकु साहब उथी बीठो साईं मां नओं जोड़ो कपिड़नि जो ठहिरायो अथमि, अञा पातो बि कोन्हे को, पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। ॿियो मुतालबो बि पूरो थी वियो। टियों मुतालबो कर। चेसई बुख लगी आ मानी खारायो। छा वाह हेॾे ख़्यालु कयो अथव मयार कोन्हे वका, छो त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बदल इस्लाम ग़रीब आ। इस्लाम शुरू भी ग़रीबन में थियो आ, रहंदो भी ग़रीबन में। फतूबा लिल ग़ुरबा। नबी साईं फरमाइनि था क़यामत ताईं मां मोहम्मद जी मुबारक बि ग़रीबन खे आ। ऐं नबी साईं फरमाइनि था क़यामत ॾींहुं ग़रीब माण्हू दुनियादार खां 500 साल पहिरियों जन्नत में पहुचंदो। कोई साह बि न उथियो। सलमान फासी उथी बीठो। सलमान नबी साईं जो ग़ुलाम आहे, सहाबी आहे, जलील क़दर सहाबी आहे, जंहिं कलमे पढ़ण खां पोइ वॾा ॾुख ॾिठा हुआ। ऐं यादि रखो कलमे पढ़ण खां पोइ ॾुख ईंदा आहिनि। हिकिड़ा वरी चवनि था ॾुख छो था अचनि? अबा जॾहिं ॾुख ॾिए थो त गुनाह मेटींदो आहे। ईअं बि रिवायत में ईंदो आहे तव्हांजा पैसा सॼे खीसे में पिया आहिनि, भुली करे खॿे में ॻोल्हियव न, इन तकलीफ़ जे करे ॾुख जे करे रब तव्हांजे 3 महीननि जा सगीरा गुनाह माफ़ कंदो आहे। हाणे इहा कहिड़ो ॾुख आहे? ऐं ॾुख खां पोइ बि कलमे ते रहणु, रब साईं फरमाए थो कलमे ते रहणु उन जो कमु आहे, वरी उन सां राज़ी थियणु मां अल्लाह जो कमु आहे। इहा ॻाल्हि मां पंहिंजी नथो कयां, अल्लाह क़ुरान पाक में बि सम्झाई। कंहिं जाते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। जिन चयो त असांजो अल्लाह हिकिड़ो आहे, चओ तव्हां असांजो अल्लाह हिकु आहे, ज़ोर सां चओ अल्लाह। पर ईअं बि चओ अल्लाह सभ खां ॾाढो आहे। ॾिठो न भाउ, ज़िंदगी अहिड़ो मींहुं अखियुनि सां कंहिं न ॾिठो। 2000 अॻ में 1976 में 24 ॾींहं असांजा वॾा ॿुधाइनि था, असां उन वक़्तु चङा हुआसीं। वरी उन खां पोइ 95 में 14 ॾींहं, हाणे 2 महीननि खां बि मथे हली वियो आहे। साहिबनि अर्ज़ु कयो साईं असांखे कीअं ख़बर पए त अलाह असां ते कावड़ियो आहे, अलाह असां ते नाराज़ थियो आहे? साईं जन फरमाइनि था जिथे मींहं जी ज़रूरत हुजे अलाह न वसाए, जिथे न हुजे उते वसाए, सम्झो त अलाह तव्हां ते नाराज़ आहे, अलाह तव्हां ते ॾमरियल आहे। अवा पोइ रब खे राज़ी कयूं न, अचूं अल्लाह जे दरवाज़े ते, अल्लाह जो दर न छॾियूं। छो त मालिक साईं क़ुरान पाक में बयानु कयो। साईं मोहतरम मौलाना सैफुल्लाह बि तव्हांखे अर्ज़ु कयो, कसाऊं कांडाऊं पर अल्लाह जी रहमत वॾी आहे। इहा आयत बि पढ़े फरमाई ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ
इन्नहु हुवल गफूरुर रहीम। चओ अल्लाह जी रहमत सभ खां वॾी आहे। चओ चओ इहे लफ़्ज़ चओ, अल्लाह जी रहमत सभ खां वॾी आहे। हिकिड़ो को ऑफिसर हुयो, अंग्रेज़ी पढ़ियल, पुट खे वरी क़ुरान जे तालीम लाइ मदरसे में छॾियईं। वियो मदरसे में तौहीद जूं ॻाल्हियूं सम्झई, अल्लाह जी रहमत हुनखे सम्झ में आई। महीने खां पोइ घर आयो, पीउ खे चवणु लॻो अबा हलो त मूंखे कंहिं वाटर ते वठी हल। वाटर थींदो आहे न, वाह नंढड़ो, पाणी मां ॾिसंदुमि, वठी वियासीं। चइबा हे वाटर आहे। चइबा हिन वाटर खां वॾो को वाटर आहे? चए हा बा, हेॾे फीडर आहे वॾो, उहो अञा वॾो आहे, वञी उहो ॾेखारियसि। चए हिन खां वॾो? चए दरियाह आहे, दरिया ॾेखारियसि। अबा दरिया खां को वॾो? चए कराची में समुंड आहे, चए ओॾे वठी हल। चए समुंड सभ खां वॾो आहे, हिन खां काई शइ वॾी कोन्हे। पीउ चवणु, पुटु चवणु लॻो सबा मां ॿुधायां हिन समुंड खां वॾी शइ। चए ॿुधा। चए अल्लाह जी रहमत हिन समुंड खां बि वॾी आहे। उमेद रखो अल्लाह में, अचो अल्लाह जो दर न छॾियो, छो त जिन दर छॾियो ॾुखियाई अथव। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जे दौर ख़िलाफ़त में कहत अची वियो, ॾुकर थी वियो, अन्न खपी वियो। हज़रत उमर साईं शाम जे मुल्क, यमन जे मुल्क खां अन्न घुरायो, उहो बि ख़तमु थी वियो। हिकु सहाबी थो बयानु करे, मां वटि ॿकरी हुई, मां चयुमि त सॼे पाड़े वारनि खोड़ साल थी विया न क तखे गोश्त खाधो कोन्हे, अॼु इहा ॿकरी कुही करे सभिनी खे गोश्त खारायां। चए थो मां ॿकरी कुठी, अंदरि नज़र कयुमि त खल त हुई, हॾियूं त हुयूं, रत त हुई, पर गोश्त जो ज़रो बि न हो। छो त कहत जानवरनि ते बि असरु कयो। ॾाढो ॾुख थियो, ॿकरी कुठम बि सयूं, वरी पाड़े वारनि खे गोश्त बि न खारायो। इन ॾुख में रोईंदो रोईंदो सुम्ही पियुमि, निंड अची वई। निंड में सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत थी वई। ऐं नबी साईं फरमायो, सुबुह थिए ई न, फारूक आज़म खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ ऐं ईअं चइजांसि त तूं सियाणो थी करे, अक़लमंद थी करे, तो बि ईअं कयो आहे। सुबुह थी साहब हज़रत उमर साईं वटि आयो, कल्ह साईं मां ॿकरी कुठी इन ख़्याल सां त पाड़े वारनि खे गोश्त खाराया, पर अंदरां हॾियूं ऐं रत निकिती, पर गोश्त न निकितो। ॾाढो ॾुख थियो, रोईंदो रोईंदो सुम्ही पियुमि। राति नबी साईं जी ज़ियारत थी ऐं नबी साईं तोखे सलाम ॾिना ऐं फरमाई त तूं अक़लमंद थी, सियाणो थी, तो बि ईअं कयो आहे। हज़रत उमर साईं इहा ॻाल्हि ॿुधी सभु को माण्हुनि खे चए ॿार मैदान ते निकिरो। ॿार मैदान ते निकिरी हथ खणी चवणु लॻो, अल्लाह केॾो तकत थी वियो आहे, रब मींहं खे वसाए, बारिश खे वसा, तकत मां फ्री सुकर थी वञे, ॾुकर मां फ्री सुकर थी वञे। अञा हज़रत उमर साईं जा हथ मथे ई आहे त बादल थी विया, झुड़ अची वियो। अञा हथ हेठि न कयूं त मींहुं वसणु शुरू थी वियो। माण्हू पुछा कई, फारूक आज़म कहिड़ी ॻाल्हि ही? चई नबी साईं मयार मोकिली ही त शाम ऐं यमन जे मुल्क खां अन्न घुरियई, अल्लाह खां छो न घुरियो हुयई? हाणे अल्लाह खां घुरियो आहे त अल्लाह ॾियण में का देरी न कई आहे। छॾियो त से अल्लाह जो दर, तॾहिं तो परेशानी, हेॾी परेशानी थी, अज़ाब सांसदो अज़ाब आहे, पर वरी बि मस्जिद में निमाज़ी न वधिया, वरी बि माण्हू अचनि ई कोन था। बेली अलाह साईं खां ॾिजो, अचो अलाह जे दरवाज़े ते, अलाह खां ॾाढा न आहियूं। छो त मालिक साईं क़ुरान पाक में इन नातुनि में पंहिंजी ॾाढाई बयानु कई, तौहीद बयानु कयई। लफ़्ज़ फरमाई, या अय्युहन्नासु अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ऐं इंसानो तव्हां सभई मां रब जा मोहताज आहियो।
मां लाख जो भी मोहताज न आहियां। इन्ही ॻाल्हि जो बि ख़्यालु कजो मां रब जी एॾी ताक़त वजो ईं वयाति बिख़ल्क़िन जदीद। मां रब चाहियां तां सभिनी खे ख़त्म कयां, तव्हांजी जात वरी ॿियनि खे आनियां। वमा ज़ालिका अलल्लाहि बिअज़ीज़। मां रब खे इहा ॻाल्हि ॾुखी कोन्हे वका। मां चाहियां तां सभिनी खे ख़त्म करे वरी ॿियनि खे आणे सघंदो आहियां। अल्लाह ॿारनि खे ॾिसे थो, कलमे सां मज़बूत रहो। ॾुख अचे अलाह साईं जे दरवाज़े ते अचूं। हाणे मां पंहिंजे मौज़ू ते बि मोटां। हज़रत सलमान जंहिं ॾुख ॾिठा अथव ॻाल्हि यादि, उथी बीठो, साईं मां तव्हां कहिड़े घर जो ॾसु ॾियां जो हे महिमान हलंदो न मानी खाई मोटंदो, बुखियो न मोटंदो। साईं जन फरमा सलमान इहो कंहिंजो घरु आहे? चयईं अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार जो घरु आहे। चओ त सुभान अल्लाह। अली वारा न आहियूं छा असां? नबी से फरमा सलमान इहो त मुंहिंजे न्याणीअ फातिमत ज़हरा जो घरु आहे, इहो त मुंहिंजो ई घरु आहे। साईं इन्ही घर तां बुखियो न मोटंदो, वठी वञेसि। हज़रत सलमान चए थो मां महिमान खे वरितो, सिधो अली साईं जे दरवाज़े ते आयुसि। अली साईं घर में मौजूदु न हुआ। मां दरवाज़ो खड़कायो, अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी मन दक़ल बाब। ओ दरवाज़े खे खड़कण वारा केरु आहियो? सलमान चए थो मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम सहाबी आहियां। कीअं आयो आहियां? हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा कई, ॿ मुतालबा उते पूरा थी वियसि। टियों मुतालबो मानीअ जो कई पर ग़ुर्ब जे करे कंहिं बिहा न कई। पोइ मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम अर्ज़ु कयुमि त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमायो जल्दी वठी वञेसि, हाणे हिनखे मानी खारायो। अम्मा फातिमत ज़हरा सोचे थी घर में कुझु बि कोन्हे को, पर अबे जो महिमान बुखियो मोटी वञे। ओ सलमान हिकिड़ो मिंट त बि अंदरि वई, वञी हज़रत अली साईं जी चादर खणी आई। हीअ चादर सलमान खणी वञ बाज़ार में, हिकु यहूदी दुकानदार थी उन वटि वञी गिरवी रख, चेसि असांखे अटो बि ॾे, गिह बि ॾे, सामान बि ॾे। हज़रत सलमान चए थो मां महिमान खे वरितो, चादर खईं, सिधो बाज़ार में आम। यहूदी दुकानदार खे चयुमि ॻाल्हि ॿुध, हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा कई, ॿ उते पूरा थी वियसि। टियों मुतालबो मानीअ जो कंहिं पर ग़ुर्ब जे करे कंहिं बिहा न कई। मुंहिंजो नालो सलमान आहे, मां नबी साईं जो ग़ुलाम आहियां। मां अर्ज़ु कयो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमायो जल्दी वठी वञेसि। उते वियासीं, उते बि इंतज़ाम कोन हो। हाणे अली साईं जी चादर खणी आयो आहे, गिरवी रख, असांखे अटो बि ॾे, गिह बि ॾे, सामान बि ॾे। यहूदी दुकानदार ॿुधी चवणु लॻो हिकिड़ो मिंट बीहो। अंदरि वियो, असां चयोसीं त सामान खणणु वियो आहे। वियो त वॾो हिकिड़ो किताब खणी आयो, खोले करे चवणु लॻो हे किताब ॾिसो था, हिन जो नालो तौरेत आहे, असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे। पर हिन जे हिन सिफ़े ते इहा सॼी ॻाल्हि लिखी पई आहे त आख़िरी नबी मुहम्मद करीम वटि हिकिड़ो महिमान ईंदो, हूंदो बि यहूदी। टे मुतालबा कंदो, ॿ उते पूरा थी वेंदसि। टियों मानी जो मुतालबो कंदो, कोई हा न कंदो। सलमान नाले ग़ुलाम थी बीहंदो, चवंदो अली जे दरवाज़े तां बुखियो न मोड़ंदो। ओॾे वेंदा, उते बि इंतज़ाम न हूंदो। पोइ अली साईं जी चादर जी बाज़ार में गिरवी रखी वेंदी। हे त सॼी ॻाल्हि अॻे ई तौरेत में लिखी पई आहे। हाणे मां बि दुकानदार यहूदी आहियां, हे बि महिमान यहूदी आहे। असां ॿिन्ही खे नबी साईं जी दरबार में वठी हल, ॿई अची करे कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि। तॾहिं क़ुर बि चए थो फमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
चओ मुझो सोणो साईं रहमत लिल आलमीन हे उन जे करे भलायूं थी। आवाज़ साईं इंसाननि जे लाइ रहमत आहे पर जानवरनि जे लाइ बि रहमत थी आयो आहे। हज़रत क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत आहे, चए थो मां नबी साईं सां गॾु सफ़र में वञा पियो। हलदे हलदे रस्ते में नज़र पई से त हिकिड़ो ऐट आहे, ऐट में उठ वहे थो पियो। हूंदा न भा ऐट लोटनि वारा, अॻे पुराणे दौर में इहो हुया। ऐट में उठ वहे थो पियो, साईं जी नज़र पई ऐट ते, उन उठ ते नज़र पई। फरमाइनि था क़तादा सफ़र खोड़ कयो अथसि, हल तिन खूह तां हली पाणी पियूं पोइ था सफ़र कयूं। साईं हलो साईं अॻ में कढ मां वञी जो पहुतासीं उन खूह ते। ॾिसो थिए त उठ जेको आहे चौधारी वहे थो पियो, पर जॾहिं ख़बर पई जो उठ जी नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र जो पइजी वई, मां ॾिठो त उठ ईअं रोअण शुरू करे पियो जीअं अम्मा जे आॾो नंढो ॿारु ॾाढियूं करे रोईंदो आहे। रोईंदे रोईंदे वरी हली पियो, वरी फिरी अची वरी साईं ॾे तके, वरी कखों वाइदो वठो अॼु खां बाद में सुम्हण जी निमाज़ न छॾींदो। हिकु निमाज़ ते बि जानवरनि खे ख़बर आहे, ऐं तव्हां असांखां कहिड़ियूं निमाज़ हली वयूं आहिनि, परवाह ई कोन्हे का। अबा बांग ॿुधो, हाणे तलाक उलमा किराम जूं मिनत आहिनि, दीन वारनि जूं ख़िदमत आहिनि, लाउड स्पीकर जा आवाज़ हिक हिक जे कन ते आवाज़ पहुचे थो। आवाज़ पहुचे बांग जो, निमाज़ ते न अचे न। रिवायतनि में ईंदो आहे रब जी इन माण्हू ते अहिड़ी कावड़ आहे जो लहंदी न आहे। ॿियनि गुनाहगारनि ते कावड़ अचे लही वेंदी। हिकु रिवायत में आहे मूसा अलैहिस्सलाम वटि हिकिड़ी नौजवान औरत आई, चए मूसा मूंखां गुनाह थी वियो। सम्झी न, चए मां सम्झो। चए उन खां पोइ मूंखे पेट थी वियो, बच्चो ॼायो, अॼु मां बच्चे खे ताज़ो क़तल करे आई आहे। हाणे रब खां दुआ घुर त मूंखे ॿई गुनाह माफ़ करे। मूसा अलैहिस्सलाम भॼ हितां, हिकु त ज़िना जो गुनाह कई, ॿियो वरी क़तल जहिड़ो गुनाह न आहे, तुंहिंजे लाइ माफ़ी निकिरी वञो, मथां तुंहिंजे करे अज़ाब न अचे त असां बि न वठिजी वञूं। औरत मोटी हली वई, रब जिब्रील खे मोकिलियो, मूसा छो मोटायासीं? चईसीं ॿ गुनाह हेॾा वॾा, हिन लाइ माफ़ी कोन्हे का। रब फरमा मूसा हिनखे माफ़ करे सघां थो, पर जेको मुंहिंजी बांग ॿुधी निमाज़ ते न ईंदो आहे, मां रब उन खे कॾहिं बि माफ़ न कंदो आहियां। काथे हिसाब ॾेई सघंदव? अथव जान में ताक़त कुवत? अॼु अलाह जे घर में वाइदो कयो मूंसां, इन आफ़तनि जे करे मुसीबतनि जे करे वाइदो था वठूं त बांग ॿुधी अलाह जी निमाज़ पढ़ंदासीं। चओ सभई इनशा अल्लाह, हथ वथ नथो खणायां पर चओ इनशा अल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। साईं क़तादे खे फरमायो मालिक खे सॾु कर। आयो, उठ मूंखे दां ॾिनी आहे, सुम्हण जी निमाज़ तूं न पढ़ंदो आहे? चइसि मां न पढ़ंदो आहियां, पर मूं मुहम्मद सां वाइदो कर, अॼु खां बाद में सुम्हण जी निमाज़ न घुसाईंदे, ॿियूं त पढ़े थो पर इहा ज़रूरु पढ़जांइ। चइसि वाइदो आहे तोसां, ॿीहर पढ़ंदुमि। साईं जन फरमायो उठ, मां मुहम्मद ज़ामिन आहियां, तुंहिंजो मालिक अॼु खां पोइ सुम्हण जी निमाज़ बि पढ़ंदो। जॾहिं नबी साईं ज़ामिन जो लफ़्ज़ चयो न, उठ वरी रोअण जी जाइ ते खिलणु शुरू करे रही। चओ जानवरनि जो बि ज़ामिन मुहम्मद करीम साईं आहे। वरी अगरि क़तादे जी रिवायत अॻिते हलियासीं, वञूं त हिकिड़ो जत आहे, वॻ उठण जो कायूं थो अचे। हूंदा न बा वॻ, खोड़ उठ हूंदा न वॻ, असां ॾे वरी चीज़ल शाह जो वॻ मशहूरु आहे। हेॾे बि ईंदा, इहे रोडनि सां ईंदा अथव वॻ। मालिक अॻ में वॻ कढ थो अचे, जॾहिं जत जी मालिक जी नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र पई त अखियुनि मां पाणी वही आयुसि। साईं मिली वियो आहे, मां तोखे दां थो ॾियां। मालिक खे नबी साईं फरमायो कंहिंजी दां ॾिए थो? चइसि हिन उठ जी थो दां ॾियां। छा कंदो आहे? चई एॾो ॾाढो आहे जो ॿियनि उठनि सां विढ़ंदो आहे, कॾहिं हुन सां विढ़े, कॾहिं हुनखे चक विझे, कॾहिं हुनखे चक विझंदो आहे।
साईं मां त विड़ी विड़ी थकी पियो आहियां, लठियूं हणी हणी थकी पियो आहियां, पर हे मस्ती छॾे ई कोन थो। तूं मोहम्मद करीम आ। मां चवां थी नी उठ सां ॻाल्हायो त ॿियनि उठनि खे ईज़ा न ॾे, ॾुख न ॾे, तकलीफ़ न ॾे। नबी सी उठ खे सॾु कयो आहे। उठ अखियुनि मां पाणी आईंदो, गिची डिगी करे साईं जे कदमनि ते अची करे गिची रखी अथई। पाण फरमान था उठ, हे तुंहिंजो मालिक तो दा हले त ॿियनि उठण सां विढ़ंदो आहे। ॿेली तूं ईअं छो थो करे ॾाढाई थी, इते इस्तेमालु न कंदो कर, ॿियनि उठण सां न विढ़ंदो कर। उहो टुकंद खे हीअं करे चवणु लॻो, मालिक ॻाल्हि ॿुध, उठ वाइदो कयो आहे वरी तुंहिंजे वॻ में कंहिंसां न विढ़ंदो, जो मां मोहम्मद खे उठ बि सुञातो आहे। वरी कतादा थो बयानु करे, अॻे हलियासीं, ॿार बीठा आहिनि। तॾहिं ख़बर पई जो हिकिड़े ॿार जी साईं ते नज़र पई त भॼंदो आयो, डुकी अची नबी साईं जे आॾो बीही, पैगंबर जे पाक चेहरे ॾे नज़र करे रोई करे चवणु लॻो, साईं मां यतीम आहियां, मुंहिंजो अबो बि कोन्हे को, अम्मा बि कोन्हे का। हे ॿिया ॿारनि सभिनि जो अबो अम्मा खनि, ख़ुशियुनि में खनि। ओ साईं मुंहिंजो को अबो कोन्हे, बरी हुआ, मां यतीम आहियां, मां तो ते नज़र पई आहे, मां यतीम जी का वार कर। साईं जन फरमाता घबरा न, ॿियनि जा पीर ॿिया आहिनि, पर तो यतीम जो अबो मां मोहम्मद करीम आहियां। त उहो यतीमी वरी खिलंदो मोटियो हलियो वियो, ॿियनि खे चवणु लॻो, अॼु खां पोइ यतीम न सॾींदा कयो, मुंहिंजो अबो मोहम्मद रसूलुल्लाह आहे। वरी कतादा थो बयानु करे अॻे हलियासीं, हिकिड़े झंग में पहुतासीं। ॾिठोसीं त बगड़ा बबकियूं कंदो अचे थो, ईअं दां थो कंदो अचे। मां अर्ज़ु कयो साईं खे, सीं बगड़ इंसान सां विढ़ंदो आहे, रस्तो तव्हां छॾे परे पासे ॾे वञो, मां हिन पासे ते वञा, इहो कावड़ में अचे थो। जीअं रस्ते सां निकितो हलियो वञे, असांखे न ॾिसे, मथां विढ़े न। फरमाता कतादा कहिड़ी थो ॻाल्हि करें, इहो बगड़ थी मां मोहम्मद ते नज़र पई आहे, इहो मुंहिंजे दीदार लाइ अचे थो, तूं घबरा न, इहो दीदार लाइ थो अचे। मां ॾिठो त ईंदे ईंदे नबी साईं जे साम्हूं पाक साईं जे चेहरे ॾे नज़र करे अखियुनि मां पाणी हारींदो, वरी गिची हेठि कंदो वापसि मोटियो हलियो वियो। फरमाता कतादा इन जी तमन्ना ही त मां मोहम्मद जो दीदार कयां, अॼु मुंहिंजो दीदार करे पंहिंजे जान खे ख़ुशि कयो अथई। तॾहिं क़ुर बि चए थो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ए भलाई बि साईं जे करे थी, न त तव्हां सां वारा फाल भला कोन। ॾिसो था पाण फालनि जे करे, गुनाह जे करे, अहिड़ा अहिड़ा गुनाह जो अलाह सी अमान ॾे, पनाह ॾे। कल्ह दोस्त ॿुधाइण पिया, ॾेठ में आयो आहे रोड़ी जे इलाइक़े में, या देग पचाए करे उन में नशो विझी, इहे वीचारा रस्तनि ते जेके मुतासिर वेठा आहिनि उन्हनि खे मानी खाराए उहे बेहोश थी विया, उन जूं मींहूं कायूं हलिया विया आहिनि, किथे ॿकरियूं काए विया आहिनि। हे मुस्लमान ई आहे, पोइ अञा अज़ाब न अचे। हिकु तालम सॻोरी ॻाल्हि कई पे, अॻु में इन अज़ाब खां अॻु में ई चए, जेका टच मोबाइल आहे न, इहा तक़रीबन हर घर में आहे, की न ग़लति थो मां ॻाल्हायां, हर घर में आहे। उहो चए पियो इहा हर घर में राति जो इन ते अहिड़ी गंदी शइ ॾिसनि था, सॼी राति इहे ॼणो अलाह जे अज़ाब खे छॾनि था। पोइ चए उहो ॾींहुं परे न अथव जो अज़ाब ईंदो, अॻे ई अलाह जे बारनि जूं पेशन गोयूं आहिनि। पोइ वरी कंहिं पुछियो भला पोइ हाणे छो थो टरे, चए नंढड़ा ॿार क़ुर पढ़नि था सुबुह जो न, इन जे करे टरे वठो। मींहं वसदा इहे पढ़ण बि न ईंदा, इहो अज़ाब पियो वधंदो वेंदो। थियो बि ईअं, मींहुं वसियो, ॿारड़ा बि न अचनि, मस्जिद में न पुॼी सघनि पिया, ॾींहुं राति अज़ाब हणणा। अलाह साईं सभिनी खे अमान में रखे, आमीन त चओ। अलाह सभिनि जो परदो रखे। अब ॾिसो चङा भला मुंहिंजा दोस्तनि जमाली टियों ॾींहुं ॻाल्हायूं, वॾा वीचारा ख़ुशि माण्हू आहिनि, केॾियूं ज़मीना अथनि, बंगला अथनि। चई साईं बंगले में चेल जेतिरो पाणी बीठो आहे, बछड़ा वठी करे पाल हणी रोड ते वेठा।
ॿेली अलाह सभ खां ॾाढो अथव। नाराज़ न कयूं अलाह खे, अचूं अलाह जे दरवाज़े ते। अक्सर करे मां तर्ज़ कंदो आहियां इहो वज़ीफ़ो घणो पढ़ो। हाणे घुमंदा फिरंदा हुते बि अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल ज़ंबि व अतूब इलैह, इहो पढ़ी करे वरी रब खे अर्ज़ु कयो त फल्लाहु ख़ैरुन हाफ़िज़न व हुव अरहमुर राहिमीन। फल्लाहु ख़ैरुन हाफ़िज़न व हुव अरहमुर राहिमीन। रब तोखां वधीक केरु रहम करण वारो आहे। पंहिंजे रब ॾे मोटूं, सॼूं पंहिंजे मालिक अलाह खे। परे ऐं बा तॾहिं ॾुखियाई अथव। क़ुर बि चए थो जे मूंखां परे थी वेंदे, रब चए थो नुवल्लिही मा तवल्ला, मां अञा तोखे परे करे छॾींदुमि। अहिड़ो जो वरी ईंदे ई न। ॿेड़ी अलाह खे बनायूं रोऊं, ए रोअण जो जान आहे, खिलण जो जान न आहे। खिलंदासीं तॾहिं जॾहिं खटे करे जन्नत में हलंदासीं। हिते किथे असां खटियो आहे जो अॻे खिलूं था बीठा। अल्लाह खां दुआऊं कर घुरो, रो। मां हदीस पढ़ी तव्हांजे आॾो त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजे उम्मत ते अहिड़ो ज़मानो ईंदो जो पंजनि शयुनि सां मोहबत ऐं प्यारु कंदा, पंज शयूं विसारे छॾींदा, पोइ सम्झो त अलाह जो अज़ाब ईंदो। फरमायो पंज शयूं जंहिंसां मोहबत ऐं प्यारु कंदा, पंज शयूं विसारे छॾींदा। पहिरें नंबर ते फरमायो युहिब्बूनल हयात व यनसौनल मौत, हयाती सां ज़िंदगी सां मोहबत ऐं प्यारु कंदा पर मौत विसारे छॾींदा। आहे न बा, मौत यादि ईंदा आहे। को मरदो थोरो ॾुख थींदो, अञा दफ़न ई कंदा त वरी साॻियो खिलणु शुरू थी वेंदो। मोटी बि न अञा उते ई, वरी हर को चवे थो भला इहो मरी वियो, असां थोरा ई मरंदासीं। अबा सभिनी खे मरणो अथव। छो त मालिक साईं क़ुर पाक में फ़ैसिलो कयो, दुनिया वारा फ़ैसिला घटि वधि थी सघनि था, अलाह जो फ़ैसिलो घटि वधि न थींदो आहे। पुछूं साईं तुंहिंजो कहिड़ो फ़ैसिलो आहे? क़ुर लफ़्ज़ चए थो कुल्लु मन अलैहा फ़ानियुं व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेको दुनिया में आयो आहे सभिनी खे फ़ना थियणो आहे। माॻ कंहिंजो बि न आहे। तव्हां असां खां मज़बूत माण्हू बि हलिया विया, तव्हां असां वारी मज़बूती पूरी सारी आहे। हितां पने आकिल वॾा तव्हांजा पंधु वेंदा हूंदा, हाणे चिंकची न मिलेव, महीनो न वेंदो, पंधु न वेंदो। हाल त इहो आहे, कमज़ोर ऐं मौत बरहक़ आहे। ऐं नंढे वॾे ते अचिणो आहे। हर कंहिंजो वक़्तु मुक़ररु अथव पर यादि ई न आहे। ॿिए नंबर ते फरमाता युहिब्बून दुनिया व यनसौनल आख़िरह, दुनिया सां मोहबत प्यार कंदा पर आख़िरत विसारे छॾींदा। यादि ई न आहे त क़यामत जो ॾींहुं अलाह जे आॾो हलणो आहे। ओ जेको हिते सिज ॾिसो था न, नबी साईं जन बयानु फरमायो चौथे आसमान में अथव। नबी साईं फरमाइनि था चौथे आसमान में आहे, मुंहुं मथे अथसि, पुठी हेॾे अथसि। इहे हदीस जा लफ़्ज़ बुखारी जा। मुंहुं मथे आहे, पुठी हेॾे आहे। पाण फरमायूं जे इते ई बीठो आहे, मुंहुं ज़मीन ॾे करे न, माण्हू ईअं टसकनि जीअं देगड़ी में पाणी टसकंदो आहे। छा वाह, ईअं माण्हू टसकनि जीअं देगड़ी में पाणी टसकंदो आहे। ऐं क़यामत जो ॾींहुं थींदो, मुंहुं बि ज़मीन ॾे कंदो, वेझो केतिरो ईंदो, नेज़े बराबरि। उलमा किरामनि नेज़ो लिखियो आहे, पंहिंजे पेर जे पॿ ते बिही, आंगुरुनि ते बिही हथु डिघो कयो, जिते पहुचे इहो नेज़ो आहे। हाणे एतिरो वेझो बि अचे, मुंहुं बि ज़मीन ॾे करे, इहो ॾींहुं कंहिंखे यादि ई कोन्हे। छा हाल थींदो? भाउ भाउ खां बेज़ार हूंदो,
ऐं हज़ारे दुआयूं घुरदो कुझु न थींदुसि। अॼु दुआ घुर नबी